लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में पुलिस एहलकार अरबाब शेख पारां जवाबदार नीगर साजिद खुसो सां प्राइवेट जाइ ते बदफ़ली करण वारे वाक़े जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वठंदे डीआईजी लाड़कानो नासिर आफ्ताब पठान खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एहलकार पारां मोबाइल चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार जवाबदार नीगर सां बदफ़ली करण जो इंकशाफ एहलकार मथां केस दाख़िल डीआईजी एसएसपी पारां नोटिस वठंदे डीएसपी हैदरी खे इंक्वायरी ऑफिसर मुक़रर कयो। मुतासिरा नींगर जे वारसनि जो एहतजाज एहलकार गिरफ़्तार लाकब हवाले लाड़काने में मोबाइल चोरी जो इल्ज़ाम रहमतपुर पुलिस अलीआबाद वासी 14 वरहनि जे नीगर साजिद पुट हुब्दार खोसो खे 6 ॾींहं अॻु गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि हंधनि ते रखी सदस्य वारसनि खां ॻरी रिश्वत तलब कई वई। नीगर जे वारसनि पारां पुलिस खे रक़म न ॾिनी जॾहिं त अॼु मंझंदि जो कंहिं नामालूम हंध ते नीगर खे यरगमाल बणाए एहलकार अरबाब शेख पारां नीगर साजिद खे मुबैना तौर वहशत जो निशानो बणायो वियो आहे। अहिड़े इतला ते नीगर जा वारिस थाणे ते पहुची विया। होॾां डीएसपी पारस बखराणी पिणु थाणे ते पहुची वई। नीगर खां पुछागाछा कई। होॾां नीगर जे वारसनि अस्कर खोसो ऐं हुब्दार खोसो आशिक़ खोसो थाणे में एहतियात कंदे चयो आहे त बिना कंहिं सबब जे पुलिस असांजे नीगर खे मोबाइल चोरी जे कूड़े इल्ज़ाम तहत गिरफ़्तार करे रिश्वत जी घुर कई, जंहिं ते असां उन इनकार करे छॾियो। जंहिं बैदि असांजे नीगर खे मुख़्तलिफ़ प्राइवेट हंधनि ते रखी उनखे तशदुद जो निशानो बणाए अॼु एहलकार असां बदफ़ैली कई वई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि चयो त मुहाफ़िज़ जो वहशी बणजण ते अवाम काॾे वञे, मामले जी जांच करे वहशी जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। पुलिस एहलकार मथां एसएसपी जे हुक्म ते केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो आहे। सदस्य खे लाकअप कयो वियो आहे।